अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़। दोस्तों, अॼु हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे 125 एपिसोड जे बारे में। जी हाँ दोस्तों, जेको बि 125 एपिसोड में थियो आहे उहो आउं तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वॾेरे कमाल खान जी ज़ाल वॾेरी शानी बेगम जेका क़ुर्बान सां शादी कई हुई ओठे जे भाउ सां, हुन शानी बेगम शादी करे इहा चाल खेॾी रही आहे त मां कमाल खान खां पंहिंजो पलांद वठंदुसि जेका मूंखे कमाल खान तला करणी हुई। हाणे मां कमाल खान खे बि माराईंदसि ऐं पंहिंजे पीउ जो पलांद बि कराईंदसि, इहो शानी बेगम जो चवणु आहे। ऐं उन खां पोइ वॾेरे गफ़ार खान जो कमदार रबन ऐं राणे ॾे थो अचे ऐं उन्हनि खे इहो थो चवे त वॾेरे कमाल खान जी मङणी आहे ऐं तव्हां अची उन मङणी में शरीक थियो। तंहिं ते रबन ऐं राणो कमदार खे इहो चई रहिया आहिनि त असांखे सॾु तुंहिंजो क़बूल आहे क़बूल आहे। उन खां पोइ ग़ुलाम ऐं उन जी ज़ाल हिक ॿिए सां इहा ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि त हाणे वॾेरो कमाल खान शादी करण लाइ राज़ी थी वियो आहे मीरा सां ऐं वॾेरो गफ़ार खान बि। इन ते ग़ुलाम जो चवणु आहे त हाणे असां जल्दी अदी मीरा जी शादी कराईंदासीं वॾेरे कमाल खान सां। जी हाँ दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वॾेरे कमाल खान सां मीरा जी मङणी त ज़रूरु थींदी, पर वॾेरो कमाल खान मीरा खे हासिलु न करे सघंदो। उमेदु आहे त रबन पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु थींदो ऐं मीरा खे ज़रूरु हासिलु कंदो।